हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा वेझो ॻोठ अला ॾिनो चंड बुनियादी सहूलियतुनि खां अणठ ॻोठाणनि जो एहतिजाज मुज़ाहिरो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। जी बिल्कुल ज़ाहिरीन, मां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के नज़दीक जो है अलादीनो चंड के गोठ में मौजूद आहियां, जिथे ॻोठाणा पंहिंजी मदद से पाण जो है नंढड़ी बरसात हुजण खां पोइ जो है ॻोठनि में पानी जो है तलहान की सूरत अख्तियार करे वियो आहे। ॻोठ वारा जेके बि राहकू आहिनि सख़्त अज़ाब की ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अचो तो ॻोठणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था, उहे कीअं था ॾिसनि अहिड़े बरसात में उन्हनि जा ॿार कीअं था स्कूल वञनि। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे ॾिसूं उन्हनि असां 20-25 साल थियनि वोटनि ॾींदे असांजे घरनि में पाणी बीठो आहे, घर किरी पिया आहिनि, नंढड़ा ॿार स्कूल में वञण लाइ मजबूर आहिनि, नमाज़ ते वञण लाइ असांजा छोकिरा मजबूर आहिनि। असीं ग़रीब ऐं मिसकीन ऐं असां लाइ कुझु कयो वञे। ॻोठाणा जेका स्कीम अचे थी रोडनि जे मथां रोड 5 लाइ पिया ठाराइनि, बाथरूम 5 लाइ, सभु शइ माना 5 लाइ पिया कनि। असां ग़रीबनि लाइ कुझु बि कोन्हे। 50 घर कुंभरनि जा आहियूं, असीं सभु पाणी हेठि आहियूं। वोट बेनज़ीर खे पीपीए वजाऊंसीं। घणनि सालनि खां वठी अब असांजी मंज़ूर थियूं कुझु का शइ कान मिली आहे। तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसो हली, घर घर चेक कयो, 50 घर आहिनि, का शइ कान मिली आहे। रोडनि जे मथां ॻोठ वारा रोड पिया ठाराइनि। असां कहिड़ो ॾोहो कयो? असीं बि त वोट बेनज़ीर खे पिया ॾियूं, पीपीए खे पिया ॾियूं। असांजो बि त को हक़ हूंदो कोन हूंदो? में सुई गैस कोन्हे को, मिसाल खां पाणी कढण जो ॿाहिरि निकाल सिस्टम कोन्हे को। ये ॿई माना असांजा मसइला आहिनि, वॾा मसइला। घणनि सालनि खां वठी 25 साल खां असां थिया आहिनि। तव्हां वोटर कंहिंजा आहियो? असां पीपी जा आहियूं। अच्छा, कमु तरक़ियाती को बि न? तरक़ियाती कमु साईं जेको अचे थो ॻोठ वारा ठाराईंदा पाण। असां कुंभरनि जा तक़रीबन 50-60 घर आहियूं, पर असांखे को बि तरक़ियाती कमु कोन मिलियो आहे। तक़रीबन 7-8 स्कीमूं आयूं आहिनि, सीसी ब्लॉक कयूं, पर असांजे घरनि में को बि कोन कमु थियो आहे। ॻोठ जी का बि घटी सही मरमत न थी आहे? न साईं, कोन थी आहे। हीउ जेको ठाहिया आहिनि सो बि साॻियो सीसी ब्लॉक खुलंदो बि वञे, साॻियो माना जेको ठाहियो अथनि इहो बि सही कोन ठाहियो अथनि, इहो बि सीसी ब्लॉक खुले बि साॻियो, कमु को बि कोन थियो आहे। तव्हां मुतालबो कंहिंखे था? मुतालबो असां जेको वोट वठियो था वञनि त असां उन्हनि खां मुतालबो कंदासीं त असांजे कुंभरनि जा जेके मिसाल घर मसइला आहिनि असांजे जाइज़ मसइला हल कयो। हीउ जेको असांजो ॻोठ अलाए ॾिनो चंड जे नाले सां ॻोठ आहे ऐं क़दीमी ॻोठ आहे, तमामु पुराणो ॻोठ, जंहिंमें तक़रीबन 3 ज़ातियूं कुंभार आहिनि, चंड आहिनि, माछी आहिनि। ग़रीब मिसकिन माण्हू मज़ूरी कंदा आहिनि जेको अटे पेट गुज़र कनि। उन्हनि जी जेको आहे ॻोठ जी हालति तव्हां जीअं फुटेज में पहिरीं ॾिसी चुका आहियो। ऐं इन में जेको आहे तमामु बुरी हाल थी वेंदो आहे जॾहिं बरसाति पवंदी आहे। तमामु घणो रस्तनि में पाणी बीही वेंदो आहे ऐं पाणीअ जो को निकाल कोन्हे को। ऐं पंहिंजे मदद पाण ॻोठनि वारनि जेको अहिड़ी का ख़ाली जॻह ॾिसी उन में खॾा खोटे ऐं उन में पाणी मींहं जो जमा थी वेंदो आहे। ॿाहिरि निकाली का बि पाणीअ जी कोन्हे का सहूलियत कोन्हे। ऐं तक़रीबन असां 20-25 सालनि खां वठी पीपल्स पार्टीअ जे हुकूमत खे वोट ॾींदा ईंदा आहियूं पार्टीअ खे, पर उन मां असांखे ज़ाहिरी फ़ाइदो को बि हिसो ताणी न मिलियो आहे। न को का नौकिरी, न या को मिसाल को कंहिं ग़रीब मिसकिन जो हक़ु जीअं को चइजे, को घर जी स्कीम थी, ईअं ॿियनि में ॾिसंदा ईंदा आहियूं, ॿियनि ॻोठनि में मिलंदा ईंदा आहिनि कमु, पर हिते असांखे माना को बि कमु हिसो ताणी को न मिलियो आहे। ऐं सीसी ब्लॉक जेके घटिनि जो थींदो आहे कमु, उन में बि को टुकड़ो 40-50 फुट 500 फुट जो एतिरो को हिकिड़ो कमु थियो। सो बि माना ईअं सम्झो त को 10-15 सालनि 20 सालनि में को हिकिड़ी स्कीम, न त हूअं ई आर्डर कई कमनि जा निकिरंदा, पर उन में को बि कमु माना सही माना में न थियो आहे। जेको थियो आहे त उहो पंहिंजे मनपसंदि कुझु माण्हुनि ॻोठ जे हवाले सां माना उहे उते ठहे थो। जीअं ई ग़रीब ॾिसी आयो त कुंभार आहिनि, माछी आहिनि, माना वॾा खॾा पियल आहिनि। जेॾी महिल मींहुं पए थो त स्कूल में ॿारनि वञण जे लाइ माना को रस्तो कोन हूंदो आहे, वॾो पाणी बीही वेंदो आहे, ॿार बचा ॿाहिरि निकिरण लाइ मजबूर थी वेंदा आहिनि। ऐं गाॾियुनि जो रस्तो बिल्कुलु बंदि थी वेंदो आहे, जेके रोड खां ॿाहिरि गाॾियूं माण्हू छॾे ऐं पैदल मींहं मां अची ऐं पंहिंजे घर ॾे वेंदा आहिनि। उन खां पोइ जेको हिन ॻोठ जो माना मेन मसइलो असांजो आहे त पाणीअ जी निकाली कान्हे का, ॿाहिरि पाणी कोन थो वञे। जॾहिं मींहुं पवंदो आहे त घरनि में पाणी महदूदु थी वेंदो आहे। महीनो 15-15 ॾींहं माना घरनि में पाणी बीठल हूंदो आहे ऐं को बि उन जी का सहूलियत कोन्हे का। ऐं इन जो असांजो छा आहे त जी असां सभिनी ॻोठ वारनि जो मुतालबो आहे पीपल्स पार्टीअ खे त उन्हनि जा जेके वर्कर आहिनि जा मेंबर जेके आहिनि असांजे UC में आहिनि या असांजे ज़िले में आहिनि, हीअ असांजी देह नरली जे नाले सां आहे, त उन में उन्हनि खे असांजी अपील आहे त कुझु हिन पासे ॾे बि कुझु ध्यानु कयो। ऐं जॾहिं जीअं वोट वठी वेंदा आहिनि असीं सिर्फ़ु उन्हनि खे वोटनि वारे टाइम में ॾिसंदा आहियूं, वरी असां को मिलण लाइ तयारु कोन हूंदो आहे। ऐं जॾहिं असांजो मिसाल असीं को नोट वञूं त असां को मिलण लाइ तयारु न, बल्कि ईअं बेमालूम माण्हू जीअं चइजे त को ही किथां जो आहे, तव्हां किथां आया आहियो,
कहिड़ी यूसी आहे तव्हांजी मतिलबु सुञाणण खां इनकार त कोई असांजे ई देश जा या असांजे पार्टीअ जा माण्हू आहिनि। तो इहो असांजी हिन सभिनी ॻोठ वारनि जी तव्हांखे अपील आहे, गुज़ारिश आहे त हिन ॻोठ जे लाइ कुझु कयो वञे, कुझु नज़र फेराए, कुझु हिन ॻोठ ते बसि ग़रीब मिसकीन आहियूं ऐं हिन में को घटियुनि जी सहूलियत कोन्हे का, नालीअ जी सहूलियत कोन्हे का, इहे कम ख़ासि जेके हिननि तमामु ज़रूरी आहिनि। गैस कोन्हे को ऐं बिजलीअ जो हाल बि पूरो सूरो आहे। बिजली तक़रीबन हींअर ईअं हलंदी आहे असांजे ॻोठ में जीअं 24 कलाकनि मां कोई 4 कलाक हूंदी आहे त 20 कलाक कोन्हे का, ऐं तमामु बुरी हालत आहे हिन ॻोठ खे। माना जेको आहे का हिन में अहमियत कोन पई ॾिनी वञे असांजे ॻोठ खे। यूसी चेयरमैन आदम थई मां, जी हा, आदम थई मां रज़ाक संग्रासी जी। कंहिं बि क़िस्म जो को तावन कोन्हे को। इहा जीअं हिकिड़ी घटी स्कीम तव्हांखे मूं ॿुधाई में कमु आहे जेको उहो ई कमु थियो आहे। 10-15 सालनि में हिकिड़ी घटी ठही आहे, बाक़ी ॿियो को बि कमु कोन्ह थियो आहे। का सिलाई मशीन जीअं पोरियत मज़दूर ग़रीब मिसकीन आहिनि, इन्हनि खे को पंहिंजे रोज़गार जे लाइ को स्कीम ॾिनी वञे या को पंहिंजे पेरनि ते बीहण जे लाइ को इन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे, को सिलाई मशीन जंहिंमें पंहिंजो कपिड़ा सिलाई वग़ैरह करे पंहिंजे पेट गुज़र कनि, अहिड़ी का बि सहूलियत कोन्हे। पार्टी इक़्तिदार में आहे, तक़रीबन 4-5 चकर इक़्तिदार में आई आहे ऐं उन हूंदे तक़रीबन मखदूम रफ़ीक ज़मा आहे जेको तक़रीबन 3 चकर खटे चुको आहे। जीअं हर सियासी माण्हू अची पंहिंजा वाइदा करे वेंदो आहे त असां इक़्तिदार में ईंदासीं, असां ही तव्हांजे लाइ सहूलियतूं ॾींदासीं, फलाणो ॾींदासीं, पर रिज़ल्ट बिल्कुलु ज़ीरो आहे जेका तव्हां ॾिठी बि आहे। ऐं इनशाला ही फुटेज जेॾी महिल हलंदा त सभु ॾिसंदा बि। उन खां पोइ 3 चकर जेको आहे सो मखदूम रफ़ीक ज़मा हितां खटे वियो आहे, उन बि कम खां ज़ीरो। सिर्फ़ु हिकिड़ो कमु आहे जेको CC ब्लॉक जेको कमु आयो रस्ता, सो बि अधमी कमु जेको आहे सो थियो आहे, अधु अञा रहियो पियो आहे, जंहिंजी वीडियो इनशाला वायरल थी चुकी आहे। मूं तव्हांखे सेंड कई आहे, जेॾी महिल हलंदी त सभिनी ख़बर पइजी वेंदी। जेको बक़ाया सामान आहे सो वापसि खॼियो पियो वञे ऐं बजाए हो जेको कमु खुटे पियो उते लॻाइण जे कमु वापसि माल खॼी वियो आहे। कमु हिकिड़ो त कमु थिए कोन थो, ही 25 साल थिया आहिनि, को बि न विच में। हीउ सिर्फ़ु हिकिड़ो रोड ठाहियो जेको 25 साल अॻु में सो बि हींअर मुकमल तबाह थी चुको आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो त को बि तरक़ियाती हिकिड़ो त कमु थिए कोन थो। जेका बि स्कीम अचे थी त मनपसंदि हिकिड़ा माण्हू आहिनि चंद, उहे सिर्फ़ु पंहिंजे घरनि में या पंहिंजे उते कराए वञनि, ॿियो ॿी कंहिं बि ग़रीब आबादी जो को बि ख़्यालु कोन थो रखे वञे। ॻोठाणनि जी ॻाल्हियूं ॿुधो, हिननि जो चवणु आहे त 25 सालनि खां वठी जेको आहे ॻोठ में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। जेके हिते जा ॿार जेके स्कूल वञण खां जेके आहिनि त सख़्तु परेशान हूंदा आहिनि, मदरसनि ताईं जेको आहे त घरनि ताईं महदूद आहिनि, मदरसनि जी तइलीम बि हासिलु करण खां महरूम थी चुका आहिनि। हिननि जो मुतालबो आहे त सिंध हुकूमत खां जे हिते जा जेके ज़िले इंतिज़ामिया आहिनि, कंहिं बि जेको आहे त कंहिं बि तरक़ियाती कम जी स्कीम जेका आहे त हिन ॻोठ लाइ कोन ॾिनी आहे। हिननि जो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां जल्द सां जल्द जेको आहे त ॻोठ जो जेके तरक़ियाती कम न थिया आहिनि उहे कया वञनि त जीअं ॻोठाणा जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी जेका आहे कुझु बहितर गुज़ारे सघनि। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़ भिटशा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।